अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में सभिनी खे भलीकार। नाज़रीन, तव्हांखे घोटकी खां आम ख़बर ॾेई रहिया आहियूं। घोटकी जिले खानपुर में विच बाज़ार में हथियारबंद जी फायरिंग में 2 ॼणा थधे ते ई मारिजी विया, जॾहिं त गोलियूं लॻण करे हिकु औरत सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। शाही बाज़ार वारे इलाइक़े में हथियारबंद जी फायरिंग में आकाश कुमार ऐं चांडू राम थधे ते ई मारिजी विया, जॾहिं त फायरिंग दौरान गोलियूं लॻण करे हिकु औरत सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। खुदा इतला मिलण ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियल जा लाश ऐं ज़ख़्मी औरत खे खणी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे।